इकबाल साहब ऐं कादिर साहब इन्हनि जी दिल जी गहराइयुनि सां शुक्रगुज़ार आहियूं। ख़ुसूसन याकूब ख़ासकेली ऐं बिरादरी, छो जो असां हमेशह डिवाइडिड हूंदा हुआसीं, कॾहिं कंहिंखे वोट कॾहिं कंहिंखे वोट। सभिनी जूं महिरबानियूं, सभिनि जा एहसान असां ते, पर अॼु उहो असां साबित कयो आहे याकूब ख़ासकेली जी क़यादत में कि असां ख़ासकेली हिकु आहियूं ऐं पंहिंजो हक़ वठी ॼाणियूं था। हक़ ॾींदो त हक़ वठंदासीं, न त हक़ खसे वठंदासीं। ऐं हमेशह जेके बि कम हूंदा आहिनि बराबरी जी हुकूक ते हूंदा आहिनि। इन ते आउं हिकिड़ो शेर चई इजाज़त वठंदुसि, छो जो टाइम जी घटिताई आहे। चवण लाइ त घणो कुझु आहे, पर वक़्त जी घटिताई आहे। वफ़ा करोगे वफ़ा करेंगे, वफ़ा करोगे वफ़ा करेंगे, जफ़ा करोगे जफ़ा करेंगे। हम आदमी हैं तुम्हारे जैसे, जैसा करोगे वैसा करेंगे। खुदा हाफिज़।